जी नासिन ठारूशाह खां मांखे ख़बर ॾियूं। ॻोठ मोहम्मद यूनिस विस्तड़ो में माल चारींदड़ धनार बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मांखे ॾेई रहिया आहियूं। धनार अब्दुल रऊफ़ विस्तड़ो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। फिर ॿीहर अफ़सोसनाक ख़बर मांखे ठारूशाह खां ॾियूं। ॻोठ मोहम्मद यूनिस विस्तड़ो में माल चारींदड़ धनार बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। धनार अब्दुल रऊफ़ विस्तड़ो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर ठारूशाह खां ॾींदा हलूं अव्हांखे। ॻोठ मोहम्मद यूनिस विस्तड़ो में माल चारींदड़ धनार बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। धनार अब्दुल रऊफ़ विस्तड़ो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ख़बर मांखे ॾेई रहिया आहियूं ठारूशाह खां। ठारूशाह जे ॻोठ मोहम्मद यूनिस विस्तड़ो में माल चारींदड़ धनार बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। धनार अब्दुल रऊफ़ विस्तड़ो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इन हवाले सां ठारूशाह खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अकबर अली हुजण लाइ मौजूद आहे। जी अकबर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठारूशाह भरिसां ॻोठ मोहम्मद यूनिस विस्तड़ो में माल चारींदड़ पोरियर धनार अब्दुल रऊफ़ विस्तड़ो बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। रहवासियुनि जी ॻोल्हा बैदि हिकु ॾींहुं बाद लाश हथ करे वरितो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा ग़ाइब रहिया। ठारूशाह जे हिन ॻोठ मोहम्मद यूनिस में चौपाई माल जो धनार जंहिंजे पुटु जमशेद विस्तड़ो राब्तो करण ते ॿुधाए त मुंहिंजो पीउ हिकु ॾींहुं अॻु मेयूं घरां कढी चढ़ण लाइ निकितो हुयो, जेको राति ताणी न मोटियो। जंहिं ॻोल्हा बैदि अॼु बरसाती पाणीअ मंझां लाश हथ आयो आहे। हिन चयो त ॻोठ भरपा सेज में बरसाती पाणी सबबि इलाइक़ा जेके आहिनि बिल्कुलु ॿोॾि जो ॾेई रहिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि पारां का बि मदद न कई वई आहे। ऐं ही जेके मामला आहिनि इहे रोज़मर्रा जो मामूल बणिजी विया आहिनि ऐं जंहिंजे करे पाणी ॿेड़ी वग़ैरह न हुअण जे करे लाश असांखे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।